ये चाहे तो मुझे कारोबार में रौनक हो जाए, मुझे कारोबार में बरकत हो जाए। ते जवान जी औलाद सब खां पहिरियों त पंहिंजे कारोबार ते वही चेहरे ते मुस्कुराहट उहा कारोबार खे आलीशान कंदी। मुस्कुराहट उन कारोबार में बरकत विझंदी। कारोबार ते वही करे इंसान पंहिंजे चेहरे ते गुस्सो न रखे। गुस्सो इन गुस्से में भी तोखे गिराक ॾिसंदा न त वरी ॿीहर न चढ़। अल्लाह जो कसम गलत ॻाल्हि नथो कयां। हा जवान जी औलाद, हा ॾिस न, मां वटि हर दर्द जी इलाज, हर दर्द जी दवा थे, पर तूं हिन पेज ते रुगो हुजजे। कॾहिं न इहे तुंहिंजे अंदर जी ॻाल्हि निकिरी पवंदी त वरी तूं हिन पेज खे छॾे अनफॉलो करे ॿ गारियूं ॾेई हली वेंदो। मां छा कयां? हक़ सच में भी त तकलीफ़ थींदी आहे न मुंहिंजा सुहिणा। मां त हक़ सच तो वटि पेश थो कयां। ज़ाहिर आहे जेके तुंहिंजा रवैया हूंदा, जेके तुंहिंजी हलचल हूंदी, मां तुंहिंजो उनखे उगाड़ो कंदुमि त तोखे गुस्सो थींदो न थींदो? गुस्सो वॾो गुस्सो थींदो। ईअं साम्हूं अजाए तीअं ख़ुदा जो कसम 3-4 गोलियूं हणी कढे। पर मां छा कयां? तुंहिंजी नाराज़गी जे करे मां पंहिंजो हक़ सच छॾे ॾियां न? बहरहाल काफ़ी इंसान अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजनि जे रवैयनि जे करे शहर छॾे हलिया वेंदा आहिनि। वो शहर तूं छो थो छॾे? शहर न छॾ न, बर्दाश्त कर न। बर्दाश्त कंदे त अॻिते हली उन्हनि जी रिज़ल्ट ॾिसंदे मुंहिंजा सोना तूं बर्दाश्त कर न। हार न मञींदा कयो त बसि इन्हनि जी शिकिलियूं नथी वणनि, मां इन्हनि जे करे मां शहर छॾे परदेस थो अचां, मन मुसाफ़िर थियां, पोइ काॾे बि वञां। बाबा तव्हां इहा वॾी ग़लती कंदा आहियो। मचियल कारोबार छॾे करे निकिरी वेंदा आहियो। यादि रख, जेके साल हिन दुकान हिन कारोबार में लॻा अथई, ओॾे वरी ॾाढो ॾुखियो उभरंदी। हा जवान, हा उहे ख़ुशियूं मरी वेंदई, उहे खाइण पीअण घर जा खाधा बंदि थी वेंदई जेके हिनमहिल हाणे खाइनि था। उन्हनि खे नज़र अंदाज़ कयो जंहिंजी तव्हांखे शिकिलियूं बि नथी वणनि। मुंहिंजा बछड़ो, अल्लाह जो कसम, उन्हनि खे नज़र अंदाज़ कयो। तव्हां उन्हनि जे रवैयनि जे करे, उन्हनि जी हलचल जे करे तव्हां शहर छॾे ॿिए हंधि काॾे वेंदा आहियो, धिका थाबा खाईंदा आहियो। हिकिड़ी ॻाल्हि ज़िंदगीअ में इंसान जे मथां इहे मरहला ईंदा आहिनि। कहिड़ा? कॾहिं कॾहिं मूड ख़राब करण जे लाइ अहिड़ियूं बि तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधणी पवंदियूं जंहिंमें तव्हांजो अंदर जलंदो आहे। अंदर एॾो जलंदो आहे जो बस पुॼे त मां ग़लति क़दम खणी वञा। इहा बि तुंहिंजी ग़लति सोच आहे, इहा बि तव्हांजी ग़लति सोच आहे मुंहिंजा सोना। हेॾे त ॾिस हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे, मर्द जे मथां कहिड़ा कहिड़ा मोड़ ईंदा आहिनि तोखे ख़बर आहे? ॾिस न मुंहिंजी ॻाल्हि, बुरा मोड़ बि ईंदा आहिनि, गीदा खाली बि थींदा आहिनि। रब ॾिसे तो अॻिलनि जा रवैया बि ॾिसणा पवंदा आहिनि, अॻिलनि जे घटिया क़िस्म जा अल्फाज़ बि ॿुधणा पवंदा आहिनि। और जेके कुतो ॾिसी भौंकंदो आहे उन्हनि जा बि अल्फाज़ ॾिसी बर्दाश्त कर मुंहिंजा सोना, बर्दाश्त कर। जेको तूं आहे सो तूं ई आहे, जेके होन उहे छॾे ॾे। तुंहिंजी सोच उहा आहे जेका हुननि जी न आहे। तूं हुननि जे अंदर मां घुमी आयो? मां न, तूं मुंहिंजे आॾो हुजे हा न, हिते मुंहिंजे साम्हूं वेठो हुजे हा, मां सॼो तुंहिंजे अंदर मां घुमी अचां। रुगो ईअं मुंहिंजे साम्हूं ईअं वेठो हुजे हा, ईअं ख़ुदा ॾिस खिले थो, वरी खिल न हेॾे ॾिस। वही रब्बुल जलाल वल इकराम अहिड़ा मोड़ बि ज़रूरी लाए। अल्लाह जो शुक्र कर, शुक्र कर। इन मोड़ में फोकस ओॾे ॾिबो आहे, काॾे?
नेगेटिव न ॾिजे जी नेगेटिव ॾींदे त तुंहिंजा ग़लति ख़्यालात वधंदा वेंदा पोइ अॻिलनि जे लाइ अंदर में झलन पैदा थींदी बेगुनाह बि सुणा पंहिंजी रत साड़ींदी अलाह जो कसम रत हथ इहा ठाहींदो आहे रत ठहंदी आहे बछड़ा फ्रूटनि सां तव्हां फ्रूट जो रेट ॿुधी पोइ ते मोटी वेंदा आहियो हिकु रत पंहिंजी ठाहियो कोन वरी ॿियो हुननि खे ॾिसी रतूं पंहिंजी साड़ियो त पोइ कहिड़ी तव्हां ज़िंदगी था गुज़ारियो ज़िंदगी 4 ॾींहं जी आहे 4 ॾींहं जी सोचे सम्झी कदम खण सोचे सम्झी मां खां ॾिसो केॾा तव्हां वॾा आहियो अलाह तव्हांखे हयाती ॾे रब साईं बहरहाल ॾिस न जेको सबक़ तव्हांखे किताबनि में न मिलंदो न त शेख ज़ुबैर ज़रूरु तव्हांखे हा जवान हा यकीन करे न अॼु माण्हुनि खे मोबाइल हलाइण में हाणे उन्हनि खे तूं मोबाइल जेको हलाईंदो उनखे तूं न ओ गुस्सो कंदई तोखे सलाह सुठी न ॾींदो मां तव्हांखे सलाहूं सुठियूं थो ॾियां हिनजे करे त तव्हां एॾा प्यारा इंसान आहियो जो रब बि तव्हांखे 70 माण्हुनि खां वधीक थो प्यार ॾे एॾा प्यारा इंसान आहियो पोइ मां तव्हां सां प्यारी प्यारी ॻाल्हि न कयां सुठियूं ॻाल्हियूं न कयां तव्हां सां मुंहिंजी का तव्हां सां ज़्यादा दुश्मनी आहे या तव्हां मुंहिंजा दुश्मन आहियो या तव्हां मुंहिंजो कुझु बिगाड़ियो आहे बाबा मां माशरे जी ॻाल्हाईंदो आहियां माशरे में जिन जे अंदर में हराम पाई हूंदियूं न उन्हनि खे हिदायत ॾींदो आहियां हा हक़ सच आहे हक़ सच में तड़पाईंदो आहे हक़ सच अंदर में ज़हर पैदा करे उन्हनि खे जिन खे साम्हूं चवनि हा जवान हा यादि रखो इंसान थी सघई न त जेको इंसान तोखां सलाह जे लाइ मशवरो वठण अचे न त उन इंसान खे टेम ॾींदो कर सोचे सम्झी उनखे सलाह ऐं मशवरो ॾींदो कर तकड़ में उनखे चांहि जो 30 रुपया वारो कोप पीआरे जान न छॾाईंदो हा जवान हा हक़ीक़त पुछे न रब ज़ुल जलाल वल इकराम मुंहिंजो प्यारो रब ख़ालिक अकबर तव्हां चवंदा आहियो त काथे आहे अल्लाह अल्लाह ख़ुदा जो कसम तव्हांजा ही जेके वार न इहे बि एतिरा परेन जो मां थो ॿुधायां रब उन खां बि वेझो तव्हां रुगो सची दिलि सां रब खे त यादि कयो रब छा थो चए अल्लाह पाक छा थो चए थो तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां न हा तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां तूं रब खे यादि ई न करे पोइ वरी चवे तूं मुंहिंजे मथां वञनि थियूं मुश्किलातूं वधनि पंहिंजो पाण सां पाण था कयूं बहरहाल हिजरत बि ज़रूरी आहे हिजरत तॾहिं कयो जॾहिं तव्हांजो 2-3 कारोबार खोलिया अथव उन्हनि में हलनि ई नथा हालत ई न आहे मज़ो ई न आहे तॾहिं तव्हां हिजरत करे सघो था उहो बि जॻह मटाइणी जीअं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां मदीने हिजरत कई हिजरत बि लाज़िम आहे कंहिं इंसान जो भाग हिजरत में खुलंदो आहे जेकॾहिं पंहिंजनि जे रवैयनि जे करे या हुन जी शिकिल ॾिसे थो रत थी सड़े त उनजे करे जेकॾहिं तूं हिजरत थो करे त पोइ कामयाब न थींदे ख़ुदा जो कसम मां दावा सां थो चवां जवान जी औलाद वक़्त सां लड़ाई कर लड़ाई हा जवान हा लड़ाई बि उहा कर जो तुंहिंजो पोयों नस्ल बि ॾिसी चवई त मुंहिंजे बाबा वॾी तकलीफ़ियूं ॾिठियूं हा जवान हा रख त अल्लाह ते अॼु ॾुखनि में आहे त सुभाणे सुखनि में बि ईंदे सदाईं अहिड़ा ॾींहं न हूंदा आहिनि जो हर वक़्तु मथे खे हथु ॾेई थो सोचे हीअं करे सोचींदो आहे वरी अॻिलनि खे फोकस ॾेई ग़लति सोचींदो आहे न कर अहिड़ा कम हाणे मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत हुई जो मां तोखे हिन ॻाल्हियुनि में उथारियो आहे त तूं अॻिते अहिड़ो कदम खणण वारो आहीं न यादि रखो इंसान